साचो सतराम सचे सतराम समझायो। तो हकीकी ज्ञानवान बणजो, सिर्फ ॼाणू न। छाकाणि त ज्ञान अंदर में उतरंदो आहे ऐं उनते अमल थींदो आहे। ऐं ॼाण सिर्फ ॻाल्हि ऐं अहंकार वधाईंदो आहे। तंहिंजे करे ॼाण चङी चीज़ आहे, पर जेका हक़ीक़त अमल में बदिलजे उहो ज्ञान हूंदो आहे। ऐं बग़ैर ज्ञान जे अमल जे ॼाण सिर्फ अहंकार बणिजी वियो। सो उन सचे साईं दा इहा ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत बख़्शे जो सदाई सही ज्ञानी बणिजे ऐं अमल पहिरां थी करे पंहिंजे जीवन खे संवारे। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।